मुझा महबूब मुस्तफ़ा पाक सरदार मुझा मदीने वारा शहनशाह पांजी बारगाह में असांजा अर्ज़ क़बूल कजाएं। मुझा मौला अवां जा बानड़ा मोहम्मद शरीफ जतोई उनके पुट जी औलाद ना है। अवां सरदार पांजी बारगाह मुझा साले औलाद पुटन जी अता फरमायोस। मौला अब्दुल जब्बार जतोई के औलाद कोने का मुझा मौला उनके भी साले औलाद अता फरमायो। साले बचड़ा हुजन, इन्हनि जे रोज़गार में बरकत हुजे, करम ही करम हुजन। पंजन ॿारनि जे सदके, 14 मासूमनि जे सदके, शहीद करबला जे सदके, मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जे सदके, ख़ातून अतहर जे सदके करम फरमायो। इन घरड़नि ते ही करम फरमायो। मुझा हादी इन्हनि को दुश्मन दूर सजण सां मुहां मुझा मौला गद्दार दोस्तन को दुश्मनन को पर्दे पनाह में रखें। मुझा मौला करम फरमायो। सभिनी वलियन जे सदके, सभिनी सवालक नबियन जे सदके इन्हनि ते करम फरमायो। असां ते भी रहम फरमायो। मुझा हादी अवां वटों हर को झोलियूं भरे वेंदो आहे, असां भी झोलियूं इंशाअल्लाह यकीन आहे भरियूं था वञूं। करीम हादी तुझी जहानन को वॾी आहे करीमी मुझा सरदार। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अली मदद।